दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त हिन अॼोके वीडियो में असां तव्हांखे सिंध जे लेजेंड अदाकार तमामु वॾो नालो ऐं सीनियर अदाकार असद कुरैशी यानी सदोर जे बारे में ॿुधाईंदासीं। बेसिकली असद कुरैशी यानी सदोरो जी पैदाइश शिकारपुर शहर जी आहे ऐं सदोरो यानी असद कुरैशी जी इब्तिदाई तालीम भी शिकारपुर में थी आहे, यानी नसरी खां वठी करे इंटर ताईं। उन खां पोइ ग्रेजुएशन असद कुरैशीअ सिंध यूनिवर्सिटी मां हासिल कई। उन खां पोइ मास्टर प्राइवेट तौर लतीफ़ यूनिवर्सिटी साइंस टेक्नोलॉजी में हासिल कई। ऐं हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असद कुरैशी यानी सदोरो जो ड्रामा फील्ड में कीअं अचणु थियो। असद कुरैशी यानी सदोरो जो नंढे लाकूं कोई शौक़ु न हूंदो ड्रामे सां। असद कुरैशीअ जो इहो ई शौक़ु हूंदो हुयो त हू क्रिकेट में अचे ऐं पंहिंजो नालो रोशन करे, पर बदकिस्मतीअ सां असद कुरैशी यानी सदोरे जी क्रिकेट में सिलेक्शन न थी सघी। उन खां पोइ सदोरे इहो ई सोचियो त मूंखे शोबिज़ में कमु करिणो आहे ऐं शोबिज़ में पंहिंजो नालो हासिल करिणो आहे। जीअं ई शोबिज़ में दाख़िल थियो त शोबिज़ में असद कुरैशी खे पंहिंजे उस्तादनि यानी अब्दुल लतीफ़ साकी ऐं शहबाज दुरानी वॾा नाला आहिनि सिंध जा, जिन हॉलीवुड में बि कमु कयो आहे। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त जेकॾहिं तव्हां हिन ड्रामा फील्ड में कमु करणु चाहियो था ऐं पंहिंजो नालो रोशन करणु चाहियो था, पोइ तव्हांखे ट्रेनिंग करणी पवंदी, तरण जी, फाइटिंग करण जी, घोड़े सवारी ऐं ड्राइविंग जी। उन खां पोइ असद कुरैशीअ उहे ट्रेनिंग्स बि कयूं त तमामु घणी उन्हनि खे तकलीफ़ आई। उन खां पोइ असद कुरैशी हिन ड्रामा फील्ड में आयो ऐं हुन तमामु वॾो नालो कमायो। ऐं हाणे असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त असद कुरैशीअ सदोरो जो नालो कीअं हासिल कयो। त दोस्तो, हूअं बि तमामु घणा ड्रामा ऐं फिल्मूं कयूं आहिनि असद कुरैशीअ, पर सदोरो जो नालो असद कुरैशीअ दरिया पार फिल्म मां हासिल कयो। दरिया पार फिल्म लिखियल बि असद कुरैशी यानी सदोरे जी पंहिंजी हुई ऐं उन में डायरेक्शन बि सदोरे जी पंहिंजी हुई। उन में तमामु घणा सीनियर अदाकार असद कुरैशीअ खयां, जंहिंमें असद कुरैशीअ तमामु वॾो नालो कमायो ऐं उन में उते खां बि असद कुरैशी किरदारु करायो आहे। जीअं त दोस्तो तव्हां ॾिठो हूंदो त उन में कुतो बि आहे। ऐं उन खां पोइ दोस्तो इन दरिया पार फिल्म तमामु घणो बिज़नेस बि कमायो। ऐं दोस्तो उन खां पोइ अॼुकल्ह सदोरे जो चवणु आहे सिंधी फिल्मुनि जो उहो मया न आयो, छाकाणि त मेमोरी जो दौरु अची वियो। दुकानदार 10 रुपए में फिल्म भरे ॾियणु लॻा त इहो वॾो कंपनियुनि खे नुक़सानु थियणु लॻो, जंहिंजे करे उहे तमामु वॾियूं ऐं सुठियूं फिल्मूं न पियूं थियनि, बसि नंढियूं थोरियूं घणियूं फिल्मूं थियनि पियूं ऐं चैनल थोरो घणो कमु कनि पिया। ऐं असद कुरैशी जो इहो बि चवणु आहे मां तमामु घणा किरदार बहिराड़ीअ जा कया आहिनि ऐं हाणे मां फिल्मूं तमामु घटि कयां थो। ऐं हाणे मां हिकु पैंट शर्ट में शहर जो किरदारु करणु चाहियां थो, पोइ भले उन में मूंखे हीरो जो किरदारु न ई मिले ऐं वॾे भाउ जो ई किरदारु मिले, पर हाणे मां पैंट शर्ट में किरदारु करणु चाहियां थो। त दोस्तो, इहो ई असद कुरैशी यानी सदोरो जी कहाणी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे अॼोको वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजे वीडियो चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो त जीअं हर नए ईंदड़ वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिले। दोस्तो, वरी ॿीहर मिलंदासीं हिकु नए वीडियो में। जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।